खैरपुर सखर रीजन जी नादर जी MV11 गाड़ी नंबर 12 कुंद्रा ऐं पासे जे अवाम जा नेशनल कार्ड ठाहिण जो अमल MPA सैयद अवैस कादिर शाह जे हुकुम ते जारी। सारी पीपल्स पार्टी जे अॻवाननि अल्लाह वधायो ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवानी में नओं क़ौमी शनाख्ती कार्ड मुद्दे ख़ारिज कार्ड ॿारनि जा बे फॉर्म पिणु ठाहिया पिया वञनि। इन मौक़े ते पीपल्स पार्टी अॻवान अल्लाह वधायो ख़ासकेली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं MPA सैयद अवैस कादिर शाह जथो रायता आहियूं जो इन जे हुकुम ते सखर रीजन नादरा जी गाॾी कुंद्रा ऐं पासे जे इलाइक़नि में 18 दफ़ा गाॾी काहे आया आहियूं। हिते असीं सोशल मीडिया ते ख़बरूं हलाइण सां गॾु मस्जिदुनि में लाउड ते ऐलान पिणु कराईंदा आहियूं त जीअं हर हिकु इलाइक़े में वधि खां वधि कार्ड ठही सघनि, हितां जी मिसकिन माण्हुनि खे वधि खां वधि सहूलियत मिली सघनि। असां वटि सियासी बिना के फ़र्क़ जे हर सियासी मज़हब फ़र्क़े सां तालुक़ रखंदड़नि खे फ़ाइदो मिले थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।